डहरकीअ जे समाजी अॻवान इंतजामिया ते राशन पंहिंजनि माण्हुनि में विरहाइण जो इल्ज़ाम हयो आहे। समाजी तंज़ीम वेन सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे ज़िलई सदर सैफुल्ला भंगर, मेंबर एडवोकेट गुलाम रसूल महर, साजिद आरई ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त डीसी घोटकी मोहम्मद ख़ालिद सलीम पारां लॉकडाउन सबब मुतासिर थियलनि में राशन विरहाइण लाइ 7 रुकनी कमेटी जोड़ण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार राशन विरहाइण लाइ असांजी तंज़ीम जे मेंबर समेत 7 रुकनी कमेटी जोड़ी हुई। पर असिस्टेंट कमिश्नर डहरकी रिज़वान ऐं मुख्तियारकार अशरफ पिताफी ज़िलई इंतजामिया पारां मोकिलियल राशन 7 रुकनी टीम जे मेंबरनि हथां हक़दारनि में विरहाइण बदिरां सियासी बुनियाद ते चूंडियल नुमाइंदनि जे माण्हुनि हवाले करे छॾिया आहिनि, जंहिं जे करे हक़दारनि में राशन तक़सीम न थी सघियो आहे। समाजी अॻवाननि चयो त इंतजामिया जहिड़े अमल ख़िलाफ़ सेशन कोर्ट घोटकीअ में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिं ते सेशन जज घोटकी डीसी घोटकीअ खे 3 ॾींहनि अंदरि राशन जी विरासत बाबति तफ़सील तलब करे वरिता आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk